प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, बोर्ड में तबाह थियल घरनि जे तामीर लाइ सिंध हुकूमत पहिरीं किस्त जारी कई आहे। उहा पहिरीं किस्त 75,000 जी हूंदी। 8 ज़िलनि में इहे घर तामीर थींदा। अॼु के प्रोग्राम में असां इहे ॻाल्हाईंदासीं त हीअ हिकु महांगाई आहे जे तबाही मचाई आहे, उन में छा 3 लखनि में घर तामीर थी सघे थो पियो ऐं सिर्फ़ु 8 ज़िला ई छो 75,000 जी पहिरीं किस्त गुज़िरियल ॾींहुं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु उन जो बाज़ाब्ता तौर ते ऐलान कयो आहे। अॼु प्रोग्राम में इन ते ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो मुल्की सियासत ते। मुल्की सियासत में जेका ग़ैर यकीनी आहे उहा तारीख़ में असांखे पहिरियां अहिड़ा कॾहिं नज़र न पई अचे। ज़मीनी चूंडूं थियनि पियूं, ज़मीनी चूंडूं नथियूं थियनि, ॿिनि सूबाई असेंबलियुनि लाइ चूंडूं कॾहिं थींदियूं। अॼु सदर पाकिस्तान आरिफ अलवी अॻूणे वज़ीर आज़म जनाब इमरान ख़ान सां मुलाक़ात कई आहे। सियासी मुशावरत कई वई आहे। PTI वटि अगरि 90 ॾींहं में चूंडूं नथियूं थियनि त पोइ उनजो अल्टरनेट छा हूंदो। मुल्की मरियम नवाज़ जी जेका एंट्री थी आहे, अॼु मरियम नवाज़ KPK में इलेक्शनी मुहिम जो आगाज़ कयो आहे। बहावलपुर ऐं मुल्तान खां पोइ नून लीग पंजाब में केतिरो असरअंदाज़ थींदी, इमरान ख़ान जी मक़बूलियत खे घटि करण में कामयाबु थींदी या न थींदी। अॼु प्रोग्राम में तमामु तर मामलनि ते ॻाल्हाइबो। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे, असांजे स्टूडियो में जॉइन कयो आहे डॉक्टर सोराब सर्की साहब। कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, तमामु सीनियर सियासतदान आहिनि, सिंध असेंबली जा मेंबर आहिनि, पीपल्स पार्टी जा मरकज़ी अॻवान आहिनि, अॻूणा सूबाई वज़ीर आहिनि। उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदी मोहतरमा नुसरत वाहिद साहिबा, पाण तहरीक इंसाफ़ जी मरकज़ी अॻवान आहिनि, क़ौमी असेंबली जी मेंबर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो मुल्क जो नामियारो तजिया निगार ऐं जनाब कॉलमिस्ट जनाब सलमान आबिद साहब। डॉक्टर साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। अव्हां जो ज़िलो, अव्हां जो शहर, अव्हां जो ॻोठ बि बोर्ड में मुतासिर थियो, सॼी सिंध बोर्ड में मुतासिर थी, लखें घर पट थिया। अव्हां जी हुकूमत सिर्फ़ु 8 ज़िलनि खे टारगेट कयो आहे ऐं सिर्फ़ु 75,000 जी पहिरीं किस्त। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾी महिरबानी तव्हांजी मुमताज़ साहब जी। जीअं बिल्कुलु तव्हां चयो त 8 ज़िलनि में 75,000 रुपए जी किस्त पहिरीं जी उहा शुरू थी वियूं। 8 ज़िला आहिनि इंशाअल्लाह ताला। इहे जेके बि इफेक्टेड ज़िला आहिनि जी त इहे आहिस्ते आहिस्ते इंशाअल्लाह ताला जीअं पहिरें फेज़ में, सेकेंड फेज़, थर्ड फेज़ सभिनी ज़िलनि में इहे इंशाअल्लाह ताला किस्तियूं वेंदियूं। हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त इहे आहिनि इन खे इहा कोशिशि कई वेंदी त जेके पहिरियों पैसा मिलनि था जी त पोइ वरी उन खे मॉनिटरिंग थींदी, टीमियूं ॾिसंदियूं 75,000 रुपए जेतिरो कमु थियो जी वरी अॻे कमु हलंदो त वरी 75,000 जी ॿी, 75,000 जी टीं, जी 75,000 जी चौथीं। जी ऐं जेतिरे ताईं तव्हां इहा ॻाल्हि कयो था त 3 लखनि में घर ठही सघंदो या न ठही सघंदो जी पर मुंहिंजे ख़्याल में असां खोड़ जेके अहिड़ा आहिनि हाणे बि कुझु मुख़ैर हज़रात जेके असांजे इलाइक़े में, ख़ासि करे मुंहिंजे इलाइक़े में उन्हनि हिकिड़े कमरे जो घर बि उन्हनि डोनेशन कई आहे ऐं 2 कमरनि जो बि डोनेशन कई अथऊं। त जहिड़े नमूने सां असां वटि घर ठहींदा आहिनि त अॼु बि 4 लखनि में 2 कमरनि जो घर बिल्कुलु ठही सघे थो ऐं सुठो ठही सघे थो। ऐं महांगाई ज़रूरु आहे पर जेकॾहिं माण्हू उन ते 4 लख रुपया इन्वेस्ट करे त 2 कमरा 3 लख रुपया। 3 लख रुपया। अच्छा डॉक्टर साहब, हाणे हिकु तरफ़ त असां ॾिसूं था पिया त कल्ह जेको रेट हो सामान जो, अॼु उनखां ॿीणो आहे। ईंदड़ ॾींहंनि में त अञा ॿीणो टीणो थींदो त उन में 3 लख वारो सुवाल उहो अञा ताईं बि हूंदो त 3 लख में कीअं घर मुमकिन थींदो। अव्हां चओ पिया ठही वेंदो, हाणे ॾिसे त ठहे थो। शफ़ाफ़ियत वारे मामले ते अचूं था पिया त सरकार ख़ासि करे जॾहिं इन तरह जा प्रोजेक्ट्स अनाउंस कंदी आहे त शफ़ाफ़ियत वारो अमल लटकियल हूंदो आहे। हीअं अव्हां हज़ारे घर ठाहिराइण वञो पिया, लखें घर ठाहिराइण वञो पिया, शफ़ाफ़ियत वारो जेको मामिलो आहे उहो कीअं सही थो? असल में ॻाल्हि इहा त इहे जेके घर आहिनि अलाह आराम करे, अलाह माफ़ी करे, ऐं तमामु घणो माण्हुनि जो नुक़सानु थियो आहे ऐं माण्हू तकलीफ़ में बि आहिनि। इहे सर्वे थी आहे बाक़ाइदे जेन्युइनली ऐं उन खां पोइ इहे पैसा रिलीज़ थियनि था। ऐं मां सम्झां थो त माण्हुनि खे बि मुंहिंजी अपील हूंदी त जेके बि इंटरनेशनल डोनर्स आहिनि या जेके एजेंसीज़ आहिनि जेके मदद करनि थियूं उहे बि ज़रूरु इन शइ खे ॾिसंदियूं, मॉनिटर कंदियूं, उन्हनि जी बि सर्वे हूंदी। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता माण्हुनि इहे पैसा वठी करे कंहिं ॿिए शइ में लॻाए छॾिया, कमु न कयूं, पोइ मुमकिन आहे त जेकी टीम ईंदी उहा जेकी रिपोर्ट ॾींदी त ॿी किस्त न मिले। इन जे करे मां तव्हांजे हिन चैनल जे थ्रू इहा गुज़ारिश कंदुमि माण्हुनि खे त जेके पैसा जंहिं मक़सद जे लाइ अचनि था त उहे पैसा उन मक़सद जे लाइ उते जेकॾहिं ख़र्चु थींदा त पोइ उन में वधीक फ़ाइदो बि थींदो
ऐं ॿियूं जेके किस्तियूं आहिनि पूरियूं 3 लखनि जूं उहे बि मिलंदियूं ऐं इन सां गॾोगॾु जेके डोनर एजेंसीज़ आहिनि उहे इन शइ खां या जेके बि हुकूमत आहे या ख़ुशि थी करे अञा ॿिया जेके बि मामला आहिनि जेके इशूज़ आहिनि उहे बि रिज़ॉल्व कंदी ऐं बदक़िस्मती सां तव्हां वारी ॻाल्हि सही आहे उन में शफ़ाफ़ियत जेकी पहिरीं शफ़ाफ़ियत जो जेको सुवालु आहे उहो डायरेक्ट पैसा कंहिं ऑफिसर जे थ्रू न डायरेक्ट उन्हनि जे अकाउंट में वञनि था जी उन में विच में कोई मिडलमैन वारो बिल्कुलु न आहे ठेकेदारी सिस्टम न आहे जी ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके बि माण्हू वीचारा जेके उहो थिया आहिनि इन में विक्टम थिया आहिनि या जंहिंजा घर रहिया आहिनि उहे तमामु ग़रीब मिसकिन अबोझ माण्हू आहिनि उहे एॾा अबोझ माण्हू आहिनि जेके पाण मज़दूरी बि कंदा आहिनि जी उहे सिर्फ़ु जेकॾहिं पाण ई मज़दूरी कंदा पंहिंजे घर जा भाती ऐं मिस्त्री लॻाईंदा ऐं सामान वठंदा त मां सम्झां थो मज़दूरी बि बचाइनि त उहो माने मज़दूरी बि लख सवा जेको आहे जेकी मज़दूरी थींदी आहे उन्हनि जी उहा बचाइनि बि त उहो सुठो हिकिड़ो घरु ठही सघे थो त मां इहा पंहिंजा जेके बि आहिनि बि कंदुमि जी त इहे घर ठाहिनि ऐं मिसाली घर ठाहिनि असां हिकिड़ी क़ौम वारी हैसियत सां इहो ॾेखारे सघूं त ॾिसो जंहिं मक़सद जे लाइ असांखे पैसा मिलिया आहिनि असां उते लॻाए करे हिकिड़ा बहितरीनु ऐं हीअ शफ़ाफ़ियत हिन वक़्तु त इंतिहाई ज़रूरी आहे असां ॾिठोसीं त जॾहिं ॿोॾि मुतासिरनि जे लाइ असां सॼी दुनिया खे मुतवजा कयोसीं त सॼी दुनिया ते त असांजा हुकुमरान जिते बि वञनि पिया पहिरियों इहो पिया चवनि त हिन दफ़े तव्हां असांजी मदद करियो असां उनखे शफ़ाफ़ियत उनखे यकीनी बणाईंदासीं माज़ी जा किसा जेके आहिनि उहे न दुहिराया वेंदा ऐं जेका करप्शन थी आहे माज़ी में उहा रिकॉर्ड जो हिसो ज़रूरु आहे पर हिन भेरे जेको आहे असां तव्हांखे ॾिठो त वज़ीर आज़म जॾहिं जनीवा में वियो त उन शुरूआत ई हितां कई त असांजी मदद करियो ऐं असां उनखे शफ़ाफ़ नमूने सां उन्हनि मुतासिरनि ताईं पहुचाईंदासीं डॉक्टर साहिबु हाणे 8 ज़िला भला छो सिंध जा त 23 ज़िला मुतासिर थिया इहो सिर्फ़ु 8 ज़िलनि ताईं इहो प्रोजेक्ट छो आहे 8 ज़िलनि ताईं प्रोजेक्ट जेको आहे न जेके वर्स्ट जेके तमामु जेके वर्स्ट पोज़ीशन आहे त उहे वर्स्ट वारी पोज़ीशन में उहे उन्हनि खे जेको आहे खयो वियो आहे ऐं जेके वरी जेको आहे ज़ाहिर आहे दर्जा बदर्जा इंशा ताला जेके बि इफेक्ट थिया आहिनि सभिनी खे मिलंदो अच्छा हाणे असां उमेद था करियूं त वको लवां जे बि त बाक़ियुनि खे बि मिलंदो ऐं पहिरियां जेको चओ पिया त पहिरियां मरहलो 8 ज़िलनि अच्छा डॉक्टर साहिबु हाणे सिर्फ़ु माण्हुनि जा घर कोन ॿोॾि में बरसाति में सिर्फ़ु माण्हुनि जा घर कोन थिया माण्हुनि जो माल मता बि उहो हो उनखां वधीक माण्हू असां जेको भाड़ियूं था पिया ज़राअत ते असांजी ज़राअत ॼण त मुकमल तबाह थी वई सिंध हुकूमत बार बार ऐलान त कंदी रही पर हारियुनि जी मां हिकिड़ी गुज़ारिश कयां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में तमामु घणी माण्हुनि जी सपोर्ट थी आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी इन ॿोॾि खां पोइ बि ऐं आहे तव्हांखे पाण अंदाज़ो हूंदो इन शइ जो ऐं काफ़ी जेके आहिनि माना पहिरीं जंहिंजी एंट्री न हुई माण्हुनि जी जेके उन में बेनज़ीर इनकम सपोर्ट में उनजी एंट्री बि थी आहे थ्रू डिप्टी कमिश्नर्स जे मेरिट ते ऐं इन सां गॾोगॾु तमामु वॾे पैमाने ते माण्हुनि जी इमदाद थी बि आहे ईअं न आहे त न थी आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके माना उन खां हटी करे जी राशन हुयो टेंट्स हुया या सर्दी जो जेको सामान हुयो उन सां गॾोगॾु ॿियो मेडिकल कैंप्स हुयूं उन में बि इहा कोशिशि कई वई आहे ऐं मां बिल्कुलु इहा तव्हां सां सहमत आहियां त हिकु ॿिनि 3 जाइनि ते इहो असां ॾिठोसीं बि सही त जेको ग़लति कमु थियो पर अलाह जी जेकी ताक़त आहे या जेको अलाह ॾिसे थो इन ख़ासि करे जेको आहे इन ॿोॾि वारे मामले में जंहिं बि कंहिं अहिड़ी हरकत कई त उन खे अलाह ताला ख़्वार ऐं ज़लील कयो ऐं उहो मीडिया ते बि आयो पकड़ियो बि उहे सज़ा बि उन्हनि खे आई उन जी त बिल्कुलु शफ़ाफ़ियत तमामु ज़रूरी आहे इहो इंश्योर करणु डॉक्टर साहिबु आउं ज़राअत वारे मामले ते अचां पियो त सिंधी ज़राअत तबाह थी वई सिंधी सूबाई वज़ीर ऐलान कयो त असां ॿिज ॾींदासीं असां हारियुनि जी सहायता कंदासीं असां उनखे अकोमोडेट कंदासीं सब्सिडी ॾींदासीं किथे इहो त 6 महीना 8 महीना थी विया मुंहिंजे ख़्याल में उहे हाणे इहे जेके सॼा जेको हिकिड़ो इनखे शफ़ाफ़ियत वारे तरीक़े सां उहो हाणे उहो मामिलो शुरू थी वियो आहे उहो ईअं शुरू थी वियो आहे त उन्हनि खे के कोड बोर्ड मिलिया आहिनि ऐं उहे उन्हनि खे मैसेज वेंदा त जेके आहिनि नंढे में नंढो जेको आबादगार आहे माना ईअं सम्झो त जरेब ऐं एकड़ खां अॻु में उन्हनि खे प्रायोरिटी ॾिनी वई आहे उन्हनि खे उन्हनि जा नंबर वग़ैरह हे हो सभु उहो हिकिड़ो आहे तव्हां जीअं तव्हां पहिरियों ॻाल्हि कई त शफ़ाफ़ियत वारे हिसाब सां उहो सॼो कमु थियलु आहे जी सर्वे बि थी आहे
ऐं उहे मुंहिंजे ख़्याल में पैसा बि आहिनि। इंशाअल्लाह ताला मूंखे जेकी मां डिप्टी कमिश्नर ऐं SDM सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थिए पई जी त मां सम्झां थो त जैकाबाद में उहे हफ़्ते या थी सघे थो उन खां अॻु में इहे पैसा मिलणु शुरू बि थी वञे। उन्हनि खे ज़रात हारियुनि खे ॿिज भाणनि जे लाइ शायदि कैश ॾियनि था जरेब जे हिसाब सां 5,000 रुपया उन्हनि खे अकोमोडेट कयो। बिल्कुलु कयो। अच्छा, हाणे हिकिड़ो टियों मामिलो आहे, हिकु त घर तबाह थिया, ज़रात तबाह थी, ॿियो अञा ताईं पाणी जेको आहे केतिरनि ई ज़िलनि में, केतिरनि ई तालुक़नि में अञा ताईं, मिसाल ख़ैरपुर नाथन शाह अञा ताईं ॿुॾो पियो आहे, ख़ैरपुर जो तालुको ठरी मीरो आहे, उन में अञा ताईं डॉक्टर साहिबु पाणी बीठो आहे, 8 महीना थी विया आहिनि। 8 महीननि में उन में तमामु सिंपल जवाबु आहे। उन में कहिड़ी बि हुजे क़यादत, पीपल्स पार्टी हुजे, जेकी बि हुजे या जेके बि वस वारा आहिनि, उनजो वाहिद इहो सोल्यूशन आहे त जेके नेचुरल आहिनि रस्ता पाणी जा, उहे कंहिं बि सूरत में माण्हुनि जेकॾहिं कंहिं ॻोठ ठाहे छॾिया आहिनि या माण्हुनि घर ठाहे छॾिया आहिनि या को इलीगल उन्हनि जो कब्ज़ो आहे, उनखे ख़तमु कराए जेके रस्ता आहिनि असली पाणी जा हज़ारनि सवनि सालनि खां वठी उनखे रस्तो ॾिन। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता उन्हनि खे रस्तो न ॾिनो वियो ऐं जल्दी में इहो कमु न थियो, ख़ुदा न ख़ास्ता वरी ॿीहर जेकॾहिं मींहुं आयो, हे त माण्हू बर्दाश्त करे विया, ॿिए दफ़े उहो बर्दाश्त न करे सघंदा। इन ते बि कमु हले पियो, सिंध गवर्नमेंट कमु करे पई। मुंहिंजी चीफ मिनिस्टर साहिब सां बि मुलाक़ात थी ऐं उन खे बि मां इहा गुज़ारिश कई ऐं असांजियूं पार्लियामानी पार्टी जूं मीटिंग्स बि थींदियूं आहिनि ऐं उन जो वाहिद सोल्यूशन हल इहो ई आहे। ऐं बिल्कुलु इहो जीअं तव्हांखे पाण ॾिठो त चीफ मिनिस्टर साहिबु जन चवंदा आहिनि त ग़ैर मामूली जेको आहे 1000, 2000, 2500 वधीक बरसाति वरी बि पइजी सघे। बिल्कुलु 5 तरबेला डैम जेतिरो पाणी हुयो उहो वरी जेकॾहिं इहा आहे हिकिड़ी चवनि था त हिकिड़ी आहे माहौलियाती तब्दीली आहे, उन में वरी बि थी सघे थो। त उन जे लाइ असांखे मुंहिंजे ख़्याल में उपाउ वठणु खपनि। हे टाइम आहे इंशाअल्लाह ताला। पर डॉक्टर साहिबु उपाउ त हुकूमत वठंदी, 14 सालनि में अव्हां जी हुकूमत आहे, अव्हां नथा चओ त, अव्हां नथा सम्झो त हुकूमत खे इन मामले में हाणे न ॾिसणु घुरिजे त हीउ पीपल्स पार्टी जो आहे या पीपल्स पार्टी खां ॿिए जो आहे, जेको बि रस्ता रोक कयो बीठो आहे उनखे फौरी तौर ते हाणे उनजे ख़िलाफ़ एक्शन 100% मां तव्हां सां एग्री कयां थो, विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन। जंहिंजो बि कोई बि इलीगल आहे उनखे केर बि हुजे, चाहे मां हुजां। डॉक्टर साहब हाणे भला सियासत ते अचूं था पिया, मुल्की सियासत ते नुसरत वाहिद साहिबा सां असांजो राब्तो बहाल थियो है। नुसरत साहिबा प्रोग्राम में खुश आमदीद। जी अस्सलाम वालेकुम। अच्छा नुसरत साहब, ये बताइए कि आज आप पार्लियामेंट में गई, आप कल लाहौर हाई कोर्ट ने आपके हक में फैसला दिया है कि जो डी नोटिफाई वाला नोटिफिकेशन है उसको मुअत्तल कर दिया है। आप पार्लियामेंट में गई, फिर क्या हुआ ज़रा हमें बताइएगा वहाँ पे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत शुक्रिया अपने प्रोग्राम में इनवाइट करने का। देखिए कोई ऐसी खास चीज़ नहीं हुई, क्योंकि वो नोटिफिकेशन जो अदालत से जारी हुआ है उसकी कॉपी आनी चाहिए थी इलेक्शन कमीशन को और उसके बाद स्पीकर साहब को। वो अभी तक तो वहाँ से नोटिफिकेशन निकला नहीं है और स्पीकर साहब के पास नहीं पहुँचा, तो इसलिए फिर हम लोग बाहर असेंबली में नहीं गए। तो ऐसा सबसे तो नहीं जाना चाहिए था। हम गए पार्लियामेंट में गए लेकिन अपने हॉल में नहीं गए। अच्छा, स्पीकर साहब कह रहे हैं कि स्पीकर साहब कह रहे हैं कि जब तक एक तो लाहौर हाई कोर्ट का फैसला तफसीली आएगा उसके बाद हम फैसला करेंगे कि उस फैसले में क्या है। तो अब तक जो आपकी मेंबरशिप है बकौल स्पीकर साहब के, वो बहाल नहीं है। तो हम रिजाइन तो दे ही चुके थे, अब इन्होंने एक्सेप्ट कर लिया है उसको बैक डेट में, जबकि हम उससे पहले अपने रेजिग्नेशन वापस ले चुके थे जी। तो जो कुछ भी है जाहिर है बहुत जल्दी में और गलती हुई है इन लोगों से, क्योंकि अभी तो जब अदालत में गए हुए हैं तो उस वक्त फिर इनको नहीं करना चाहिए था कोई भी इस तरह की, लेकिन हो गई है। तो बहरहाल अभी हम लोग नहीं जा रहे जब तक हमें खुद क्लैरिटी पूरी नहीं हो जाएगी, हमारा ऑर्डर नहीं आ जाएगा, स्पीकर साहब तक नहीं पहुंच जाएगा, तब तक हम लोग नहीं जा रहे। अच्छा नुसरत साहब, जब आपने रेजिग्नेशन दे ही दिया था तो उसके बाद आपको कैसे ख्याल आया कि आपको दोबारा पार्लियामेंट में जाना चाहिए, जब आपने इस्तीफा ही दे दिया? बिल्कुल सही है ये बात कि जब इस्तीफा दे दिया तो दे दिया, लेकिन एक्चुअली असेंबली में इतनी सारी चीजें ऐसी हो गई हैं जिसको अंडू करना बहुत जरूरी है। जिस तरह नैब के कवानीन है, जिस तरह AVM है, जिस तरह करप्शन के बारे में जो इन लोगों ने किया है कि जी 49 करोड़ तक तो आप कर लें, करप्शन कोई फर्क नहीं पड़ता, कोई आपको नहीं पूछेगा, आपके माँ बहन बेटा भाई जो भी है वो जो भी कर रहा है उसके जवाब दे आप नहीं होंगे बल्कि वो खुद होंगे। ये वाली सारी चीजें ऐसी हैं जो
کھلی چھٹی دیتی ہے ملزم کو یا مجرم کو جو بھی ہے. تو پھر آپ کو نصرت صاحب قطع کلام آپ کو اندازہ نہیں تھا کہ جب آپ پارلیمنٹ کا محاذ چھوڑ رہی ہیں, آپ کے لیڈر نے کہہ دیا کہ بس اب ہمارے استعفے قبول کریں, اور آپ نے پھر کھلی چھوٹ دے دی حکومت کو, اب تو پھر حکومت کی مرضی ہے نا وہ کسی بھی قسم کا قانون سازی کرے, یہ تو ان کا رائٹ ہے کہ اندر جو بیٹھے ہوئے ہیں. تو کیا آپ مطلب انگریزی کا تھاٹ ہے کہ تھنک آفٹر, مطلب کام پہلے کریں اور سوچیں بعد میں, آفٹر تھاٹ, تو یہ آپ کے لیڈر کو یا آپ کی قیادت کو اس چیز کا اندازہ نہیں تھا کہ اگر آپ چھوڑیں گی تو پھر ان کے ہاتھ میں آئے گا اور پھر لیڈر آف اپوزیشن بھی ان کا بن جائے گا؟ تو یہ ایک بہت ہی سوچنے والی بات ہے جی کہ یہ خان صاحب کس طرح کے انسان ہیں. خان صاحب ایکچولی میں آپ کو بتاؤں وہ انسانوں کے اوپر اتنا زیادہ بلیو کرتے ہیں کہ وہ حالانکہ کنٹینیوس دھوکے کھا رہے ہیں, وہ انسانوں کے ذریعے کبھی دوستوں کے ذریعے تو کیا شہباز شریف پہ ان کو اعتماد تھا کہ شہباز شریف یہ پارلیمنٹ میں قانون سازی نہیں کریں گے؟ ہاں بالکل, ہم لوگوں کو اس طرح کا کوئی سوچ نہیں سکتا تھا. جتنی زیادہ یہ لوگ عجیب و غریب حساب سے سامنے آئے ہیں کہ اس طرح کوئی ملک کو خراب کر سکتا ہے, یا ملک کو لوٹ سکتا ہے, یا ملک کو اس حالت میں پہنچا سکتا ہے. آپ دیکھ لیں اکانومی کہاں پہنچ گئی ہے اس وقت. 2.3 پہ کچھ ملین روپیز رہ گئے, ڈالر رہ گئے, کہ اس کو 18 ملین ڈالر پہ لے کے گئے تھے یہ, اور کس طرح ختم کیے انہوں نے بالکل 8-9 مہینوں میں. ایسے جیسے جان کے ملک کو اس حالت میں پہنچا رہے ہیں کہ ہماری اکانومی بالکل ختم ہو جائے. پھر ادھر سے امریکہ ہے, وہ کہے کہ جی میں آپ کو ہیلپ آؤٹ کرتا ہوں, آپ اپنے اٹامک انرجی کا سارا ہمیں دے دیں اور میزائل کی ٹیکنالوجی سب دے دیں, جس طرح یوکرین کے ساتھ اس نے کیا. اور اس کے بعد پھر انڈیا, اور اس کے بعد خدا خاصہ ادھر سے اسرائیل حملہ کرے اور پاکستان تو وجود ختم ہو جائے. لیکن جو حکمران ہے وہ بالکل بھی سنسیئرلی پاکستان کے ساتھ کام نہیں کر رہے ہیں. وہ صرف ان کو ایک تو گھومنا ہے, جس دن سے آئے اس دن سے دوروں سے فرصت نہیں مل رہی ہے, چاہے وہ وزیر خارجہ ہو چاہے وزیر اعظم ہو, بس ادھر بھاگو ادھر بھاگو. اب آپ دیکھ لیں کس طرح ڈرکیے جا رہے تھے. یہ کوئی وقت ہے جانے کا؟ مجھے بتائیں کہ آخر ان کو پلائٹلی منع کرنا پڑا کہ آپ نہیں آئے, ہم واقعی بہت شدید کرائسس میں اس وقت آپ کو انٹرٹین نہیں کر سکیں گے اس طرح. ٹھیک ہے, تو مجھے بتائیں یہ لوگ کیوں یہ نہیں سوچتے کوئی بھی چیز اپنے ملک کے حساب سے. ٹھیک ہے ڈاکٹر صاحب آپ ہمارے ساتھ ہی رہی گا. ڈاکٹر سوراب سرکی صاحب بھی اسٹوڈیو موجود ہیں. ڈاکٹر صاحب اما ॾाढो तफ़सीली ॿुधो मोहतरमा जो मोहतरमा नुसरत भाई साहिबा जो. उहा चवनि पई त असां सां त धोखो थियो, असां त एतमाद कयोसीं, भरोसो कयोसीं त हुकूमत अहिड़ी कानून साज़ी न कंदी जंहिंमें नेब हुजे, जंहिंमें ॿिया मामला, पर हिननि कानून साज़ी कई आहे, सो असांखे हाणे ॿीहर पार्लियामेंट में अचिणो थो पए. मां सम्झां थो त उन्हनि खे सियासत जी ABC जी बि ख़बर न आहे. इमरान ख़ान बशमूल ॿिया जेके कुझु चंद जेके माण्हू आहिनि उन्हनि खे छॾे करे सभु जेके बि इन सां इमरान ख़ान साहिब सां गॾु आहे त उन्हनि जो बि इन्हनि खे नुक़सानु थियो. हिकु ॻाल्हि इहा. अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान नुसरत वाहिद साहिबा जेकी ॻाल्हि कई, शायदि हाणे लाइन ड्रॉप थी वई आहे, सिंधी सम्झे न सम्झे. हुन रिज़वी साहिबु हुयो न हिकिड़ो मौलवी साहिबु, इन्हनि जो कहिड़ी आहे इहा पार्टी जेकी आहे लबैक जी जी, त उन खां हिकिड़ो क्वेश्चन पुछूं जी. चयूं त तव्हां जेकॾहिं इक़्तिदार में ईंदा वे त पोइ हे जेको कर्ज़ु आहे त उन खे छा कंदा? असां कर्ज़ु न ॾींदासीं, असां चवंदासीं बाबा व्याज जेको बाक़ी जेको थियो त ॾींदासीं. इमरान ख़ान मुल्क सां कमु कयो उहो पैसा हिकिड़ा माइदा करे IMF सां, पोइ वरी आख़िर में जेको उन सां जेके कमिटमेंट करे ऐं उन खे पोइ ॾेई छॾियईं जवाबु रिज़वी साहिब जी, जेको करिणो अथव कयो. इंटरनेशनल ईअं त कोन थींदो आहे, तव्हां सम्झो त हर को सम्झे थो. ऐं जेकी हिन वक़्तु सूरत हाल आहे 3.5 जी ॻाल्हि जेकी मुंहिंजी भेण करे थी, इहे सभु जेके बि जेके आहिनि हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे, इहे जेके आख़िर जेके बि हिननि जी हुकूमत जेके फ़ैसिला कया न, उहो मुल्क जेको आहे लोड़े थो. ऐं तव्हां पहिरियों ई वेठा हुए, तव्हां इहा ॻाल्हि कयो पिया, पुछो पिया त तव्हांजी एज घणी आहे. मां चयो मूंखे त 93 खां वठी मां पॉलिटिक्स में आहियां ऐं असां अहिड़ा हालात बिल्कुलु कॾहिं बि ख़राबु सूरत हाल. ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके सियासतदान हूंदा आहिनि उहे ॾिसो न पूरी दुनिया जे अंदरि तव्हां जिथे जिथे सियासत आहे, जिथे डेमोक्रेसी आहे, उहे हमेशह इहा कोशिशि कंदा आहिनि, उहे पंहिंजी सियासत ज़रूरु कंदा आहिनि,
पर जिते मुल्क जो सुवालु ईंदो आहे, मुल्क जे बहरान में अचण जो सुवालु ईंदो आहे, पोइ कुल गॾु थी करे मुल्क खे बहरान खां कढंदा आहिनि। हिते त उन्हनि जे बरक्स सूरत हाल आहे। अच्छा जी जी, में ॾिसो तव्हां एतिरो नुक़सानु थियो आहे, जी एतिरो नुक़सानु थियो आहे जो हाणे उन खे असां माना उन जे माने तो तव्हां था चओ त डॉक्टर साहब पे चओ कहीं गैर यकीनी वारी सूरत हाल आहे, मुल्क मुआशी तौर ते बहरान में वरतल आहे, सियासी तौर ते बि बहराननि में वरतल आहे, ऐं चओ पिया त इन जो सॼो सॼो ज़िम्मेवार इमरान ख़ान आहे। बज़ाहिर त इहा सूरत हाल आहे। ॾिसो न हिकिड़ो तव्हां पाण ॾिसो, जीअं तव्हां मां इहो सोचां पियो त मां नुसरत वाहिद साहिब खां क्वेश्चन जी नुसरत साहिब असां सां लाइन ते आहिनि जी जी पहिरियों इहे जेकॾहिं न छॾनि हा जी मां तव्हांखे ॿुधायां थो त हुकूमत हलाइण ॾाढी ॾुखी हूंदी आहे। जी इमरान ख़ान साहिब पाण चयो त असां ॿियो त कुझु न, असांखे मेंबर बि असां पूरा न करे सघंदासीं, ॿिया पूरा करे ॾींदा। ऐं हिते हिननि जा जेके आहिनि एतिरा मेंबर हुया, अॼु जेकॾहिं असेंबली में वेठा हुजनि त अॼु इहा सूरत हिननि जी न हुजे। हाणे हिननि जेके बि पंहिंजा जेके बि कार्ड हुया न पॉलिटिकली कार्ड, सियासत आहे हिकिड़ी गेम, जीअं गेम थींदी आहे, हिननि पंहिंजा सभु कार्ड खेॾी चुका आहिनि। हाणे हे इन अलाए कहिड़ी दुनिया में रहनि था, चवनि था त असां नुसरत वाहिद साहब डॉक्टर साहब कह रहे हैं कि आप ये फरमा रही थी कि मुल्क माशी तौर पे गैर यकीनी वाली सूरत हाल में पता ही नहीं चल रहा कि आज क्या होने वाला है, कल क्या होने वाला है, और मुल्क का जो हाल है इन्होंने जिस नहज पे पहुंचाया है उस हवाले से भी आप दोबारा पार्लियामेंट में आ रही हैं। डॉक्टर साहब ये कह रहे हैं कि इसकी जो रिस्पॉन्सिबल है वो इमरान खान है। अगर इमरान खान ने IMF और दीगर इदारों से मुआहदे ना किए होते तो आज मुल्क मुआशी तौर पे इस नहज पे ना पहुंचता। ये जाहिर है ये लोग इल्जाम तो सिर्फ उस पे ही लगाएंगे ना, उनको तो खान साहब के अलावा कुछ नजर ही नहीं आता। सुबह होती है तो इमरान खान, रात होती है तो इमरान खान, शाम होती है तो इमरान खान। भाई 15 साल से आप अब एक सूबे के ऊपर पूरी हुकूमत कर रहे हैं जी, और उसके अलावा पूरे मुल्क के ऊपर हुकूमत की है। आप लोग जिम्मेदार हैं हर चीज के जो इस वक्त मुल्क पहुंचा है जिस हालत में। अगर आप उसको नहीं देखते, पूरे मुल्क को नहीं देखते, तो सिर्फ इनको देख लें वहाँ पे क्या हालात है। मकान जिसका वादा भुट्टो ने किया था वो आपके जरदारी साहब ने आके सब कुछ छीन लिया उनसे, लोगों के पास कुछ नहीं रहा है। अच्छा नुसरत साहब डॉक्टर साहब आपसे सवाल करना चाहते हैं। एक छोटा सा, मैं आपको, आप मेरी बहन है, मैं आपको पहले तो मैं आपको एक छोटी सी, देखें बात ये है कि आप को पता था कि पेट्रोल जो है पूरी दुनिया में हमें कितना महंगा मिल रहा था। सिर्फ मिसाल के तौर पर अपनी सियासत बचाने के लिए आप उसको सस्ता दे रहे थे, और आपने जो बिजली के आपने वायदे किए, फिर आपने बिजली नहीं बढ़ाई। आप IMF में जाते नहीं, अगर गए तो कमिटमेंट, तो बहन कमिटमेंट होती है वो पूरी होनी चाहिए ना। तो जब ऐसी सूरत हाल हुई तो IMF ने भी मतलब उसने कहा कि ये कोई आप स्टेट जो है वो कोई इमरान खान या अभी शहबाज शरीफ की तो कोई जाती हैसियत तो कोई नहीं है। ही इज प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान, एक तो स्टेट को रिप्रेजेंट कर रहे हैं। जाती होती तो एक अलग बात है, कोई अगर कहे कि मैंने कमिटमेंट किए, खत्म किए, स्टेट की तरफ से कमिटमेंट करें, आप पूरी नहीं करें तो उसके तो ऐसे हालात पैदा होंगे ना। आप डॉक्टर साहब कह रहे हैं कि मुआहदे तो स्टेट करती है, कोई फर्द नहीं करते। आपकी हुकूमत ने मुआहदे किए थे, उस पे आपको कायम रहना चाहिए था, आपको विड्रॉ नहीं करना चाहिए था IMF के साथ। देखिए विड्रॉ तो हमने नहीं किया कुछ भी, हमने जो मुआहदे किए, लेकिन पिछले 15 साल से ये लोग हुकूमत में है और 23 दफा जा चुके हैं IMF के पास। क्या पहली दफा हम गए थे? हमने तो फिर भी 1.5 साल तक कोशिश की कि हम ना जा सकें IMF के पास, ना जाएं। लेकिन जाहिर है कि कोरोना के बाद पूरी दुनिया की इकोनॉमी इन हालात में चली गई थी कि अमेरिका जैसा मुल्क -13 पे चला गई उसकी इकोनॉमी, इंडिया -6 पे थी, हम तो फिर भी 1 पे थे। फिर आस्ता आस्ता हमने उन कोरोना डेज में ही अपनी एक्सपोर्ट बढ़ाई, अपनी सारी चीजें बढ़ाई। हम इंडिया को मात कर गए, बांग्लादेश को मात कर गए, हमारी एक्सपोर्ट इतनी बढ़ गई। हमने किसानों को इतने पैसे दिए कि वो उससे उनकी पैदावार में बेइंतहा इजाफा हुआ। बिजली की सब्सिडी जरूर दी थी, लेकिन वो 10 रुपए की सब्सिडी दे के हम सारी उम्र के लिए वो हो गए कि ब्लेम हमारे ऊपर आएगा कि पेट्रोल महंगा मिल रहा था, आप यहाँ सस्ता दे रहे थे। नुसरत साहबा पूरी दुनिया में, नुसरत साहबा ये रशिया और यूक्रेन की वार स्टार्ट हो गई थी और पूरी दुनिया में पेट्रोल महंगा हो गया था। खान साहब ने पेट्रोल की कीमतें एक तो कम कर दी और दूसरा उनको फ्रीज कर दिया। उस हवाले से भी जो माशी तौर पे जो वजन पड़ा मैशत पे,
उस वक्त तो हमारे पास पैसे ही नहीं थे। वो आज भी मुआशी माहिर ये कह रहे हैं कि वो जो स्टेप था वो इतना खतरनाक स्टेप था कि उसके बाद हमारी मैशत को जो धचका लगा है वो अब तक संभल नहीं रही। ऐसी बात नहीं है। देखिए, जो मुफ्ता इस्माइल साहब संभाल रहे थे उस वक्त वो फिर भी इतने हालात खराब नहीं थे, लेकिन ये जो इनके इसाक डॉलर साहब आए, इन्होंने आके जिस तरह डॉलर को एक जगह पे किया और किस तरह मुल्क के हालात खराब से खराब तर होते जा रहे हैं। इस वक्त 3 पॉइंट से 2 पॉइंट कुछ पे आगे रिजर्व हमारे। सही कह रही हैं आप। कैसे चलेगा ये मुल्क, कैसे होगा खुदा ये आप सही कह रही हैं कि इस वक्त दो चीजें जो हैं वो पाकिस्तान में नायाब हैं, एक डॉलर और दूसरा डार। ना डॉलर कहीं नजर आ रहा है हमें, ना डार साहब नजर आ रहे हैं कि वो डॉलर को नीचे 200 तक लाए। अब देखना ये है कि नून लीग की हुकूमत और पीडीएम की हुकूमत इस पर किस तरह से कामयाब होती है। अच्छा नुसरत भाई साहब, ये बताइए कि पंजाब और केपीके की असेंबलियों में 90 दिन का आईनी टाइम है। अगर हुकूमत डिले करती है, इलेक्शन कमीशन 90 दिन में इलेक्शन नहीं कराते, आपने तो दोनों हुकूमतें खो दी, पीटीआई क्या सोच रही है? अल्टरनेट क्या होगा पीटीआई के पास अगर इन 2 सूबाई असेंबलियों के इलेक्शन ना हुए तो? देखिए, अभी तक तो हम लोग बहुत ज्यादा आईनी तरीके से करने की कोशिश कर रहे हैं। हर बात को हम लोग, मैंने इस तरह किया था कि खान साहब का जो इंसानों के ऊपर यकीन है ना जी, वो इतना रिमार्केबल है कि इतने सारे धोखे खा के, दोस्तों के जरिए भी, बाकियों के जरिए भी इतने धोखे खा चुके हैं, लेकिन फिर भी वो इंसानों के ऊपर यकीन रखते हैं कि इंसान जो बात कहता है या करता है उसके ऊपर कायम रहेगा। आप ये देखिए, आइन में एक चीज है 90 दिन। अब अगर 90 दिन से 91 दिन भी होता है, जो अगर इनके वकील जो है बहुत बड़े एतजाज एहसन साहब, वो कहते हैं 90 दिन से 91 दिन तक नहीं हो सकता, नहीं होना चाहिए, क्योंकि उसके बाद फिर दूसरे जो आप समझे कि रिप्रिकॉशन है वो लिए जाएंगे। क्योंकि इस वक्त एक चीज है जो बार बार जिस दिन से खान साहब गए हैं हुकूमत से, एक बात डिमांड कर रहे हैं कि इलेक्शन, अर्ली इलेक्शन और साफ सुथरे इलेक्शन। लेकिन वो साफ सुथरे इलेक्शन कैसे होंगे, ये लोग कैसे करेंगे? इनके इख्तियार में नहीं है साफ सुथरे इलेक्शन करना। आपने देख लिया अभी जो सिंध में हैशर हुआ बल्दियाती इलेक्शन का, कि एमजीएम को जान के इकट्ठा किया गया, फिर उनको बिठाया गया और फिर उसके बाद जमात इस्लामी और पीपल्स पार्टी को जिता दिया जाता है। जबकि लोग जो वोट दे रहे हैं, जो दोबारा काउंटिंग हो रही है, उसमें सारों में तकरीबन पीटीआई जीत रही है। अच्छा, तो ये किस तरह करेंगे? ईवीएम इनका खत्म करने का मकसद ही सिर्फ ये था। हम शनाख्ती कार्ड बनाने जाते हैं तो हम अपने स्टैंप लगाते हैं जी अंगूठे का, लेकिन इसमें नहीं हो सकता, इलेक्शन नहीं हो सकता, क्योंकि इलेक्शन में तो फिर हम बेईमानी ना करें तो हम जीते हैं। तो नुसरत भाई साहब इलेक्शन अगर ना हुए या डिले हुए तो क्या पीटीआई एक बार फिर हमें रोडों पे नजर आएगी? और जेल भरने वाली तहरीक कब स्टार्ट कर रही हैं आप? देखिए, जेल भरने वाली तहरीक उस वक्त ही स्टार्ट होगी जबकि ये हमारी डिमांड अगर पूरी नहीं होती तो, और उसके लिए खान साहब का स्टेटमेंट होना थोड़ा सा बहुत ज्यादा जरूरी है, क्योंकि अभी भी उनकी हड्डी जो चिप हुई थी, शिन की हड्डी, वो पूरी तरह रिकवर नहीं हुई है। अच्छा, तो इसलिए वो चाहते हैं कि वो इस काबिल तो हो कि ठीक से चल सके। वरना मुझे जो इन लोगों से खतरा है, मैं सिर्फ अपनी जाती बात कर रही हूँ, पीपल्स पार्टी की बात नहीं कर रही। नून लीग के लोग इतने के जालिम है कि जहाँ उनकी चोटें लगी हुई है वहीं पे उनको मारेंगे। ओह माय गॉड! आपको पता है ना किस तरह के सलूक इन्होंने किए, सवाती के साथ भी और जो शहबाज गिल है उसके साथ भी, किस तरह उनको अजियत दी है। उदाहरण खासा खान साहब इनके हाथ लग गए तो ये तो पता नहीं उनके साथ क्या करेंगे। चले आप तो फिर खान साहब को याद नहीं करनी चाहिए और फिर इस तरह। अच्छा डॉक्टर साहब हाणे नुसरत वाहिद साहब आई ॻाल्हि ॿुधी, हिकिड़ी ॻाल्हि त उहो स्टैंड सही थी ॻाल्हि कनि त आइनी मुद्दो आहे, आइनी हिकिड़ो तरीक़ेकार आहे त 90 ॾींहं में इलेक्शन लाज़मी कराइणा आहिनि। 91 ॾींहं न थिए, अवां नथा सम्झो त हुकूमत खे इन बारे में संजीदगी सां वठणु घुरिजे? इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहे। आइन ईअं चए थो 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन थियणु खपे। हाणे वधीक मां ख़बर न आहे, ऐं आइन इहो ई चए थो ऐं थियण बि खपे जेके आहिनि। ऐं मक़सदु हाणे मां आइन त ईअं चए थो, हाणे ॿिया वरी तव्हां जेके वर्जन अचनि था उहे बि तव्हां ॿुधो था, पर अफ़सोस इहो आहे त मां उन ॻाल्हि ते वरी मोटी ईंदुमि। मां बिल्कुलु इन ते मुतफ़िक़ आहियां। 90 ॾींहं में वरी बहरान पैदा न कयो वञे हा
इहा ज़रूरु ॻाल्हि आहे, खामखा असेंबलियूं टोड़े करे हाणे उहो न कयो वञे। वरी मर्कज़ में तव्हां जेको आहे पाण चओ था इस्तीफ़ा 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 मंज़ूर थिए थी त वरी वञी करे वियो था कोर्ट में वञो था, माना हिकिड़ी कंफ्यूजन वारी पॉलिटिक्स आहे न। कंफ्यूजन डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि आहे, अपोज़िशन जो त कम ई इहो हूंदो आहे न त उहो हुकूमत खे टफ टाइम ॾे ऐं आइनी तरीक़े सां टफ टाइम ॾे, जेको पीटीआई पंहिंजे चाल खेॾे पई। मां अॻे ई तव्हांखे चयो, मां सवली सिंधी में जेकॾहिं सम्झो त मां इहो तव्हांखे गुज़ारिश करे छॾियां, इहो जेके बि उन्हनि जी सियासी जेके उन्हनि खे सही तरीक़े सां जेकॾहिं खेॾंदा त उन्हनि खे घणो फ़ाइदो थी सघे। पीटीआई लॉस कयो आहे, जेकॾहिं इलेक्शन जेके हे चाहिनि था अॻ में थियनि पोइ बि मां नथो जेल भरियो तरीक़ो सम्झो था त तहरीक इंसाफ़ शुरू कंदी इमरान खान? हिकिड़ी ॻाल्हि इहा त हे कंपेयर करनि था पीपल्स पार्टी जो, तव्हां वञी करे हाणे माण्हू हिकिड़ो टीवी ते मां ॿुधां पियो, हिकिड़ो तव्हांजो पुराणो को इहो सहाफ़ी हो, उहो चए पियो हाणे शेख रशीद इहे अलाए छा ॻाल्हाए थो, कहिड़ी ज़बान ॻाल्हाए थो, इन खे ॿियो कुझु न जेकॾहिं तव्हां हिकु दफ़े वञी करे गड़ी ख़ुदाबश्त में उन क़ब्रिस्तान में वञी करे ॾिसंदो त उन्हनि जूं अखियूं खुली वेंदियूं ऐं उन ख़ानदान सां कहिड़ी हालत थी आहे। ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे वालिद साहिब खे जहिड़े तरीक़े सां फांसी ॾिनी वई आहे, जहिड़े असां उन सां 97 वारे दौर में ईमिन भुट्टे साहिब खां पोइ वज़ीर आज़म थियण खां पोइ जॾहिं आसिफ अली ज़रदारी जॾहिं जेल में हूंदो, असांखे ख़बर आहे मोहतरमा सां गॾु हूंदासीं जेलनि में, कोर्टुनि में जेके धिका खाधा या जेके जेल काटिया। हाणे उहा हे चवनि था त हॾी चिॿी थी वई आहे, हो थी वई आहे। हाणे इन में मां सिर्फ़ु हिन खे इमरान ख़ान खे न, पर उहो जेको असांजो लंडन में वेठो आहे उहे सभु पहिरियों त उहे सियासत, हाणे हे बि सियासत खेॾनि था, पहिरियों उहे करनि पिया बीमार आहे। पर हाणे आसिफ अली मुंहिंजे बरक़्स आसिफ अली ज़रदारी साहिब जे लाइ इहो चयो वियो त बाबा तूं वञ ॿाहिरि, सभु हाणे रिकॉर्ड हाणे ॻाल्हि अची वई आहे, मां कोन वेंदुमि, जेल में वेंदुमि, ॿाहिरि कोन वेंदुमि। असांजी सियासत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी उहा जेकी सियासत आहे त तव्हां पाण ॾिठो त जेके लीडर आहे पूरो ख़ानदान शहीद थी वियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे केॾा वॾा थ्रेट्स आहे, इमरान ख़ान खे त इहे उहे साईं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता जेके उहे जेकॾहिं टारगेट करनि था, जेको हाणे इहो ॿुधायो वञे थो ऐं इहा ॻाल्हि करे वञे थी, जेके टारगेट करनि था त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो जेको हिते धमाको थियो ख़ुदकश 200-250 माण्हू मरी विया, ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जेको पिंडी में उन ते अटैक थियो उहो तव्हांजे साम्हूं आहे। हाणे हे त असां ईअं माना ईअं सम्झो त ये टूटू जूं गोलियूं न लाइ नुसरत वाहिद साहबा, आप नहीं समझती कि इमरान खान मुल्क के साबिक वज़ीर आज़म हैं और वो साबिक सदर पे इल्ज़ाम लगा रहे हैं कि उनके कत्ल के खिलाफ वो साजिश कर रहे हैं? नहीं लगाना, इतना बड़ा इल्ज़ाम लगा रहे हैं आप। और 2 साल पहले इमरान खान कह रहे थे कि आसिफ अली ज़रदारी मेरी बंदूक के निशाने पे हैं, अब वो कह रहे हैं कि मैं उनकी बंदूक के निशाने पे हूँ। आप ही समझते इस तरह की लैंग्वेज उनको इस्तेमाल नहीं करनी चाहिए? देखिए उनको कहीं से खबर तो मिली होगी तो वो ये बात कर रहे हैं ना, ऐसे थोड़ी कर रहे होंगे कि ये बंदूक के निशाने, और ये तो खैर ऐसी बाय द वे बात थी, लेकिन अभी उनके पास सारे इंफॉर्मेशन हैं, लोग आके उनको बताते हैं, और लोग कोई आम कॉमन लोग नहीं है, जो भी सीक्रेट एजेंसीज होती हैं वो उनको भी इतला दे रही होती हैं और उसकी वजह से वो कोई बात कर रहे हैं। लेकिन मेरा नहीं ख्याल कि ज़रदारी साहब इस किस्म की हरकत करेंगे। मेरे खान साहब आप कह रहे हैं कि ये सियासी इल्जामबाजी है, हकीकत का इससे कोई ताल्लुक नहीं। मैं ये नहीं कह रही सियासी इल्जामबाजी है, मैं ये कह रही हूँ भी बताया होगा और गलत इन्फॉर्मेशन हो सकती है। और जो मुल्की सतह का लीडर हो उसको इस तरह के इल्जाम नहीं लगाने चाहिए, फिर वो शेख रशीद हो या इमरान खान। इल्जाम की बात नहीं है, इल्जाम की बात नहीं है, लेकिन बात ये है कि जब शाहनवाज भुट्टो हुआ था उस वक्त भी लोगों ने इल्जाम लगाया था ज़रदारी के ऊपर कि उन्होंने ज़रदारी साहब ने मरवाया। फिर जब बेनज़ीर भुट्टो शहीद हुई थी तब भी ये इल्जाम उनके ऊपर लगा था कि उनकी ही वजह से या उन्होंने ही करवाया, करना होगा ना। लेकिन ये सब जाहिर है अभी तक कोई बात ये है कि कह नहीं सकता। डॉक्टर साहब आपसे मेरी बहन ने बहुत अच्छी बात की, बिल्कुल बहुत अच्छी बात की, मुझे बड़ी खुशी हुई। ज़रदारी साहब क्यों चाहेंगे, हम सियासतदान हैं, ज़रदारी साहब भी खानदानी आदमी है, सियासत अपनी जगह, कोई इस तरह की कोई हमें कोई अल्लाह रहम करे, हमें सियासत करनी है, कोई एक दूसरे को कत्ल तो नहीं करना है। और मेरे ख्याल में अगर कोई
اس طرح کی بات بھی کوئی اگر غلط بھی کوئی مس گائیڈ کرنے کی کوشش کرے اتنے بڑے لیڈر کو اس پہ 100 500 5000 مرتبہ سوچ کے کوئی بات کرنی چاہیے. اچھا ڈاکٹر صاحب ایکڑی گال جس کی زندگی اسٹیج پہ لگی ہو نا اور خاص طور پہ 4 گولیاں لگ چکی ہیں اسے اچھا سوچنے سمجھنے کا جو آئیڈیا ہے وہ کافی پیچھے چلا جاتا ہے. ٹھیک ہے نصر صاحب میں آتا ہوں. ڈاکٹر صاحب تہاں جی حکومت تہاں ہن وقت اتحادی آयो ऐं आसिफ अली ज़रदारी साहब बार बार इहो चयो आहे त असांजी जॾहिं हुकूमत हुई वफ़ाक़ी हुकूमत में त असांजो हिकिड़ो वॾो क्रेडिट इहो आहे त असां कंहिं को सियासी क़ैदी न बणायोसीं. बिल्कुलु. हींअर शेख रशीद सां जेको गिरफ़्तार थी आहे शेख रशीद अवां नथा सम्झो त अवां हिकु शख़्स खे गिरफ़्तार नाहे करायो पर अवां हुनजी सॼी पार्टी खे गिरफ़्तार कराए छॾियो आहे. साईं ॻाल्हि ॿुधो न तव्हां मतिलबु मुंहिंजी भेण आहे हाणे वेठी आहे मां कोई 20 दफ़ा चयो आहे मुंहिंजी न पर हीअ की गिरफ़्तार ॿुधी वञे इन ते ॿुधायां न तव्हांखे. हाणे तव्हां जेकी शेख रशीद साहिबु जेकी लैंग्वेज ॻाल्हाए थो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे हाणे मां तव्हां हिकिड़ो नेशनल आहे टीवी ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं इहा लैंग्वेज कंहिं हिते असांजे कंहिं ॻोठ में कोई कंहिंजे लाइ ॻाल्हाए त उते छा सूरत हाल पैदा थी सघे थी. अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे बाबा तोखे पॉलिटिक्स करणी आहे पॉलिटिक्स कर तूं बिलावल साहिब जे लाइ अहिड़ी ज़बान इस्तेमालु करें थो. हाणे मूंखे त इन ते अफ़सोस ई करे सघिजे थो इहो पाण त हिकिड़ो माना पाण खे पाण त ख़राबु करे थो. मां सम्झां थो त शेख रशीद PTI खे बि ख़राबु करे थो ऐं PTI कुझु बि हुजे मुंहिंजा 100 इख़्तिलाफ़ पर PTI में खोड़ जेके आहिनि नुसरत बाजी जहिड़ियूं ॿियूं खोड़ असांजियूं भेनरियूं खोड़ माण्हू पढ़ियल लिखियल जेके आहिनि जेके पढ़ियल लिखियल आहिनि उहे उनखे सपोर्ट करनि था ऐं उहा इहा जेकी ज़बान उहा इस्तेमालु करे थो या जहिड़े इहा हिकिड़ी सिधी सही गार ॾिए थो एॾी वॾी गारियूं ॾिए थो त उन में मां नथो सम्झां त जेको आहे हे त का ॻाल्हि ई कोन्हे. ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अॼु बि मां चवां थो त इहो तव्हांखे इहो बि मां ॿुधायां त आसिफ अली ज़रदारी सुवाल ई पैदा नथो थिए. उहो त हिते जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि जी का हैसियत ई कोन्हे. हिते सिंध में वेही करे जेके उन्हनि जे ख़िलाफ़ जेको ॻाल्हाइनि था कॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ कॾहिं को एक्शन थियो आहे मां तव्हांखे हिकु न तव्हांखे 100 मिसाल ॿुधायां. तव्हां रोज़ु ॾिसो जेको आहे उन जी का माना हिकिड़ो माना ईअं सम्झो त हिकिड़ो सिपाही जी मार बि न आहिनि माण्हू वेही करे ज़रदारी साहिब खे अलाए छा छा ॻाल्हाइनि था कॾहिं उन जे ख़िलाफ़ उन रिएक्शन कयो आहे. हाणे ठीकु आहे कंहिं जज़्बात में अची करे जेकॾहिं का उन कंहिं FIR दाख़िल कराई आहे त कंहिं ॿिए कराई हूंदी पर मां नथो सम्झां त आसिफ अली ज़रदारी इवन इहो कमु बि कंदो जो शेख रशीद. नुसरत भाई साहब आप हैं लाइन पे सुन रही हैं मुझे? जी जी. अच्छा नुसरत साहब हम क्योंकि एक बार तो फिर हम गिरफ्तारियों पे और उस पे आ गए कि आपकी हुकूमत में भी गिरफ्तारियां हुई. पीपल्स पार्टी की तकरीबन क़यादत आसिफ अली ज़रदारी साहब गिरफ्तार हुए उनकी हमशीरा गिरफ्तार हुई फिर नून लीग की तो तकरीबन क़यादत पहले 10 माह में आपने गिरफ्तार कर दी. अब आपकी लीडरशिप गिरफ्तार हो रही है. आप नहीं समझती कि आप जब अपोजिशन में होती हैं तो एक नैरेटिव होता है और हुकूमत में जब सियासी लोग जाते हैं तो दूसरा नैरेटिव होता है. ये अमल रुकना चाहिए. अब हम 2023 में हैं. मुल्की हालात हमें इस चीज़ की ये इजाज़त नहीं देते कि हम दूसरे को जब अपोजिशन को इस तरह सा रवैया रखें. आप नहीं समझती कि जो आपकी हुकूमत ने किया वो भी गलत किया और जो अब हो रहा है वो भी गलत हो रहा है? देखिए मैं समझती हूँ कि जो हमारी हुकूमत के दौर में हुआ है वो हम लोगों की तरफ से कोई गिरफ्तारियां नहीं थी. ये एक्चुअली नैब जो है वो इन दोनों ने बनाई थी. इन दोनों ने एक दूसरे को मुकदमे दर्ज किए और वही मुकदमे एक्टिव हो गए हमारे उसमें इसलिए कि हमने उनको आज़ाद छोड़ दिया था. चाहे वो नैब है चाहे वो अदालत है चाहे वो FI है और उन लोगों ने आज़ाद हालत में जो भी किया वो किया. हम लोगों ने नहीं उनसे कहा था कि इतने दिन की कैद दो किसी को इतने दिन उसको उठा लो या उसको जेल में डाल दो या इतने दिन की सजा दो. इस तरह की कोई चीज हमारे दौर में नहीं हुई. हमने सिर्फ इतना किया कि इनको आजाद कर दो. जो महकमे हैं वो आजाद होने चाहिए. सिर्फ नेब का मामला नहीं है नुसरत साहिबा. आपने राना सनाउल्लाह को देखें उनपे आपने हीरोइन का पूरा एक लगा दिया. फिर आसिफ अली ज़रदारी साहब और फिर उनकी हमशीरा ईद की रात हमने देखा कि वो हम लोगों ने बनाए थे. ये मुकदमे हमने बनाए थे क्या? मुझे बताएं. ये मुकदमे पहले के बने हुए थे. ये सारे मुकदमे पहले के बने हुए थे. सिर्फ हमारी दफा ये हुआ है कि हम लोगों ने इन महकमों को आजाद मैं बार पहले भी यही बात कर रही थी कि उन महकमों को आजाद छोड़ दिया था कि आप लोग जो कर रहे हैं वो उसमें हम आपको दखल अंदाजी नहीं करेंगे.
ٹھیک بس اتنی سی بات ہے کہ علاوہ ہم لوگوں نے میرا موقف سن لیں. ٹھیک ہے ڈاکٹر صاحب کمنٹ کا جو پوری لاسٹ میرا موقف یہ ہے کہ اس میں آپ کے منسٹر آ کر کہتے تھے کہ 2-3 دن میں یہ گرفتار ہو رہا ہے. جی عمران خان صاحب جا کر امریکہ میں کہہ رہے تھے میں نہیں چھوڑوں گا, ایسی بھی ہٹاؤں گا. جی 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 ٹھیک ہے, اور آپ میری بہن ہے, آپ بالکل سیدھی بات کرتی ہیں, میں بھی سیدھی بات کرتا ہوں. اور یہ جب بالکل آپ پہلے بھی بحث ہوتی رہتی ہے, جب اس طرح کی آپ باتیں کرتے تھے تو وہی ظاہر ہے یہی سمجھا جاتا تھا. اور بہت سارے آن دی ریکارڈ آپ کو پتا ہے FIA کے آئے ڈائریکٹر, انہوں نے بھی آ کر کہا کہ ہمارے اوپر دباؤ تھا. بہت سارے اور نیب کے افسران نے بھی کہا کہ ہمارے اوپر دباؤ تھا. لیکن ہم اس بات پہ متفق ہیں کہ اب یہ سلسلہ جو ہے وہ بند ہونا چاہیے. بالکل نہیں ہونا چاہیے. اور پھر مستقبل میں اس طرح کی کارروائیاں نہیں ہونی چاہیے. بالکل نہیں ہونا چاہیے. اچھا نصرت بھائی صاحب, ہم پروگرام کے بالکل لاسٹ حصے میں اب یہ بتائیے کہ مریم نواز صاحبہ تو کہہ رہی ہیں کہ میں نے الیکشن مہم کا آغاز کر دیا ہے, ظاہر ہے دیگر پارٹیوں کو بھی کرنا ہے اور یہ سال الیکشن کا سال ہے. اب PTI عوام کے پاس کیا لے کے جائے گی, کیا بتائے گی کہ وہ عوام آپ کو ووٹ دے؟ ہم کو کچھ بتانے کی ضرورت نہیں, ان کو پتا ہے کہ ہمارا لیڈر سنسیئر ہے, وہ پوری سنسیئرٹی کے ساتھ کام کیا ہے. اس نے 3-3.5 سال پہلی دفعہ اس سے ملی تھی حکومت, اور اس میں اس نے جو کارنامے انجام دیے وہ ان لوگوں کے لیے 100 سال گزارنے کے باوجود ممکن نہیں ہوئے. اچھا, غریبوں کے بارے میں سوچا, غریبوں کے لیے کام کیا, اور الحمدللہ لوگ ریلائز کرتے ہیں. ٹھیک ہے ڈاکٹر صاحب, عوام وٹ چھا کھڑی ویندو تو عوام کے عوام ووٹ چھوڑے؟ मां चवां थो त जीअं इमरान ख़ान साहब खे जीअं हटायो हो न, जी विदिन माना 15 ॾींहंनि में जेके आहिनि उहे कानून वग़ैरह तब्दील करे इलेक्शन कराइनि त हिननि खे ख़बर पइजी वञे त सियासत छा थींदी आहे, जी इलेक्शन छा थींदी आहे. हाणे हिननि खे जेको बि फ़ाइदो थिए थो, जेको बि हिननि तबाही कई मुल्क जी, ऐं उन खां पोइ वरी हिननि खे हटाए करे हुननि खे जेको आहे वरी साॻियो जेको आहे गंद इहो आहे हिन हुकूमत खयों. उन जे करे खयईं त आख़िर जेको आहे मां इहो वरी बि चवां थो त मुल्क रहे, बाक़ी पार्टियूं ईंदियूं वेंदियूं पयूं, पार्टियूं मुल्क आहे त पार्टियूं बि हलंदी, सियासत बि हलंदी. ऐं असां इंशा अल्लाह ताला जेको अञा टाइम आहे इहो 5-6 महीना, उन में काफ़ी बहितरी करे ऐं अॻियां पोइ खे सॼे खे जेको उन्हनि जो 4 साल जी कारकर्दगी आहे, या जेकी हाणे फेडरल गवर्नमेंट जी हाणे जेकी कारकर्दगी हूंदी, इन खे खणी करे वेंदासीं. ऐं इहो हाणे ॾिसजे त अवाम कंहिं ते ट्रस्ट करे थो. हींअर पीपल्स पार्टी जेका आहे उहा हिकु सूबे ताईं महदूद थी वई आहे. तव्हां सम्झो पिया त बलोचिस्तान KPK पंजाब में बि हिननि चूंडनि में अव्हांखे अवां मैंडेट ॾींदो, उन जी उमेदु आहे अव्हांखे? मां त ईअं सम्झां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी पाकिस्तान जी वाहिद ऑर्गेनाइज़्ड पार्टी आहे जी. ऐं इंशा अल्लाह ताला बिल्कुलु उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल साहब जहिड़े नमूने सां पूरे दुनिया में हले थो, जहिड़े नमूने सां उभरी करे आयो आहे. ऐं आम तौर ते हिते आहे बि वॾो फुक़दान जेके आहिनि असांजा जेके नेशनल लीडर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खां पोइ, या इवन नवाज़ शरीफ़ हाणे मुल्क खां ॿाहिरि वेठो आहे, त हुन फ्री सभिनी खे ॾिनो वञे. नवाज़ शरीफ़ बि अचे जी, इमरान ख़ान बि अचे जी, बिलावल साहब बि अचे, मैदान में सभु इलेक्शन थिए जी. ऐं उन माण्हू जंहिंखे वोट करनि उन्हनि ॿियनि पार्टियुनि खे, उन्हनि जेके बि आहिनि, फज़लुर रहमान साहब आहे, जमात इस्लामी आहे, उहे बाक़ी हाणे ॾिसो न ईअं बहाना करे ऐं सुभाणे वरी मिसाल इलेक्शन बि थिए जी, इलेक्शन कराइजे बि सही, इलेक्शन थिए वरी इहो बहानो करे चए न साईं हाणे मां धांधली थिए थी, मां बाइकाट कयां थो, जीअं MQM कयो जी. पोइ त मुल्क मां सम्झां थो बहरान खां सियासी खां न निकिरंदो. ऐं इहा जेकी आहे सिलसिलो इहो हलंदो. बहितर इहो आहे जीअं हाणे हिन ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराए पियो शहबाज़ शरीफ़, वेही करे ऐं हिकिड़े नुक़्ते ते अचनि ऐं सियासत खे सियासत करनि ऐं मुल्क जा जेके मसइला आहिनि उहे हल करनि. बाक़ी जॾहिं ज़ातियात ते ऐं हिक ॿिए खे ॿध छोड़ वारी जेकी सियासत आहे, उन में जेको अवाम खे वॾो नुक़सानु थिए. वॾी महिरबानी डॉक्टर सुराब सर्की साहब, नसर वाहिद साहिबा. असां कोशिशि कई थी सलमान आबिद साहब जो तजियो प्रोग्राम में वठूं, पर कंहिं कम्युनिकेशन गैप जे करे सलमान आबिद साहब जो तजियो न वठी सघंदासीं. ईंदड़ प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त सलमान साहब जो पंजाब जी सियासत ते ख़ासि करे उनजो नुक़्ते नज़र अव्हांखे ॿुधाईंदासीं. हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे. असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त. सदाईं गॾु.